ونشهد أن لا إله إلا الله وحده وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وشفيعنا وحبيبنا وحبيب ربنا وشافعنا ونافعنا ونورنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا نورنا ونور ربنا ومحبوبنا ومعشوقنا ومولانا ومن جانا وقرة عيوننا ووسيلتنا إلى الله ووسيلتنا إلى الله ومولانا ومن جانا وملاذنا ومحبوبنا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأبنائه وبناته وبارك وسلم تسليما كثيرا أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم والفرقان العظيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله وابتغوا إليه الوسيلة وجاهدوا في سبيله لعلكم تفلحون صدق الله مولانا العلي العظيم بلغنا رسوله النبي الحبيب الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا
तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मत अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील। ज़ेर साया गौसे आज़म खाक पाए हर वली। अरबी अर्श खाव्यो मथे मेहमान रब जो थियो मथे। हिया को न पहुतो व्यो मथे बलगल उलाब कमाली। दिल जी दुआ मंजूर थी दुनिया ता ज़ुल्मत दूर थी। व्यो मुल्क सारो नूर थी कशफत जाब जमाली। औसाफ उनजे जो बयान कहड़ो करे आज ज़बान। मालिक अजह जो मदह खान सुनत जमी खिसाली। इदरीस जी सबखे सदा आबा अदब इल्तिजा। मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लू अलैहि वाली। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिडी जमायत हेतरा दोस्त मोहब्बत इश्क सां आया आहियो। तव्हांखे दुरूद शरीफ पढ़ण में रुकावट कहिड़ी आहे? जेकॾहिं का आहे त मूंखे ॿुधायो। जे नाहे त जान जा पुट जान थी खुली वॾे आवाज़ सां मूंसां मिली जुली पढ़ायो। सपड़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा मेहरबान भाइरो सोहणे नबी जी मोहब्बत इश्क वारा दोस्तों, अल्लाह ताला जे फज़ल करम रहम एहसान सां अवां जे इन स्टेशन ते
कुछ अर्ज करण लाइ मुंहिंजी हाज़िरी थी आहे। हज़रत अल्लामा मौलाना मौलवी गुलाम मोहम्मद साहब काफ़ी पुराणे दौर खां मुंहिंजो महिरबाना नवाज़श कंदड़ उन जी तरफ़ां मुंहिंजी पोटी सनाउल्लाह डायरी जंहिं तव्हांखे नात ॿुधाई उन पैगाम पहुचायो। हज़रत साहब जन जो शौक़ आहे, इरादो आहे त अव्हां हलो संदन मदरसे जे भर में मस्जिद जे भर में कुछ न कुछ बयान कयो। अल्लाह ताला जा थोरा मेहरबानियूं आहिनि, एहसान आहिनि जंहिं मूंखे अव्हां जी ज़ियारत नसीब फरमाई। पंहिंजी ज़फ़, कमज़ोरी, बीमारी ऐं नाचाक तबीयत खे ॾिसी करे कोन थो घणो केॾां वञा, पर अव्हां जे मुलाक़ात ऐं शरफ़ जे हासिल करण जे लाइ हाज़िर थियो आहियां। हज़रत अल्लामा क़िबला मौलाना गुलाम रसूल साहब जन जी ज़ियारत भी थी, साईं मौलाना गुलाम मोहम्मद जी ज़ियारत भी थी, ॿियनि भलारनि जी भी ज़ियारत थी। साईं मूंखां पुछो त तकरीर घणी कंदो? अव्वल मेहमान खां पुछबो आहे त चांहि पीअंदो? शुगर त न अथव जो फिकी चांहि प्यारियूं। साईं कुछ भी कोन पुछो, थंदई वर खणी फरमायई घणी तकरीर कंदो? जेको हाल सो हाज़िर। साईं जे हुक्म खे अखियुनि ते रखियोसीं। रब करीम खां दुआ घुरी थम त मौला करीम तू करम कर, तू तौफीक दे, तू हिम्मत दे, तू ताकत दे त ही तुंहिंजे महबूब जा आशिक जेके आया हन वेठा हन इन्हनि जे अॻियां चंद कलमा अर्ज़ कयां। लफ्ज़ भलो आ पर तव्हां ॼण नाचा कयो। न हथ ॿई मथे खणी ठका कढ रहा है। ख़बर त पए त जान जूए में आहिनि। कीतूं पिया ॾियो मस मस था सुभान अल्लाह ज़ुबान मां कढो। इहे त असां पोढ़नि जा कम आहिनि। तव्हां जाननि जो आवाज़ बि जान आहे, सिहत बि जान आहे, दिमाग़ जी ताक़त बि जान आहे। वरी हिकिड़ो भेरो अहिड़ो ज़ोर सां सुभान अल्लाह चओ जो वाह वाह थी वञे। बारकल्लाह, अल्लाह ताला में बरकतूं विझे, अवां के नवाज़े, अवां के तौफीक दे। अहिड़ा शान वारा अज़मत वारा जलसा कायम करण जी तौफीक दे। इन जलसे में मां अवां जी अॻियां अल्लाह जी कलाम करीम मां फुरकान अज़ीम मां जो कुछ अर्ज़ करण चाहियां पियो उहो हाणे तव्हां गौर करे ॿुधो, कन दिल मिलाए ऐं पंहिंजी दिल सां ॿुधो। खुदा कंदो तव्हां जूं दुआऊं मूं गुनहगार खे बि शामिल थींदियूं, जेके आया आहिनि या परे वेठा आहिनि या मस्जिद मदरसे में आहिनि, उन्हनि ते बि अल्लाह जी महिरबानी थींदी। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ वॾी आवाज़ सां पढ़ो त मां अर्ज़ कयां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह ताला जाबान हड़ो अल्लाह ताला पांजे कलाम करीम इरशाद फरमायो, महबूब करीम जो शान बयान फरमायो, इज्जत मकाम मर्तबो बयान फरमायो, सभई जो सुभान अल्लाह। छा फरमाए, छा इरशाद हो, तम्मा अल्लाह उन शान वारो आया, उन इज्जत वारो आया, उन मर्तबे ईमान वारो आया, उन बुलंदी बालाई वारो आया, जै पंहिंजे रसूल मकबूल महबूब मरहूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात कुरान करीम नाज़िल फरमायो, फुरकान अजीम नाज़िल फरमायो, वडो शान नाज़िल फरमायो, सभई जो सुभान अल्लाह। या अल्लाह सारो जहान मुस्तफा जी शान जे सदके ठायो, आसमान ठाही तब महबूब करीम जी सदके, जमीनों ठाही तब महबूब करीम जी सदके। या अल्लाह सिज चंद्र तारा कत्यूं बनाई तब महबूब करीम जी सदके। केड़ी शिया जेका महबूब जी सदके का सवा ठही आ, जा ठही आहे महबूब जे मुहाफ़िज़ ठही। अल्लाह ताला जी ज़ात बरकत बानड़ो मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु सलाम जो वसीलो आ, हबीब करीम जो सदको आ, हबीब करीम जो तुफैलो आ, हबीब करीम जे वास्ते सा असां तव्हां इंसान बनियासीं, दुनिया ते वजूद में आयासीं। अल्लाह ताला असांखे कलमो करीम नसीब फरमायो, कुरान करीम नसीब फरमायो, महबूब करीम नसीब फरमायो। ही जो कुछ मिलियो आ सब सदको हबीब करीम जो। एक अल्लाह जे बाने फरमायो, चौथो ये सब तुम्हारा करम है आका। थक जी पियो बेली थक जो सिद्धा थी सुम्हो, किबले दे मुँह करे काबे जो वास्तो विझो, पर मां जेसी तई पान न थक जंदुस तेसी तई तव्हां मां हथ न कढ। ये सब तुम्हारा करम है आका, के बात अब तक बनी हुई है, कोई वसीला है आरज़ू का, कोई वसीला है आरज़ू का। दाढ़ा तो सुभान अल्लाह। ये न बंदगी मेरी बंदगी है, ये सब करम है तुम्हारा आका। अता किया मुझको नूरे रहमत, कहाँ थी ये
बद खत कहाँ थी ये खुश किस्मत की किस्मत रहे सलामत तुम्हारी निस्बत या सय्यदी या रसूल अल्लाह रहे सलामत तुम्हारी निस्बत रहे सलामत तुम्हारी निस्बत तुम्हारे इला से लव लगी है कोई सलीका है आरज़ू का कोई सलीका है आरज़ू का न बंदगी मेरी बंदगी है ये सब तुम्हारा करम है आका। अल्लाह ताला जो कुछ जोड़ियो ऐं ठाहियो सब सदको हबीबे करीम जो आ सब वास्तो हबीबे करीम जो आ सब वसीलो हबीबे करीम जो आ हुजूर न हुजे हाँ त अर्श न हुजे हाँ हुजूर न हुजे हाँ त कुर्सी न हुजे हाँ हुजूर न हुजे हाँ त लोह कलम न हुजे हाँ हुजूर न हुजे हाँ त मलाइक न हुजन हाँ हुजूर न हुजे हाँ त जिन्न न हुजन हाँ हुजूर न हुजे हाँ त फरिश्ता न हुजन हाँ हुजूर न हुजे हाँ त काश न हुजे हाँ यो जो कुछ ठहियो आ या जो कुछ मैदान में आयो आ या जो कुछ वजूद में आयो आ ये सब सदको मदीने वारे जो आ। महबूबे करीम जा उम्मतियो लगे पियो त अवां जे अंदर में भी चिणक आहे अवां जे अंदर में भी इश्क़े मुस्तफा जी चिणक आहे पर सोबत सालिहन जी घटा आलमन जी सोबत घटा रब्बानी उलमा जी सोबत घटा इन जे करे मानू पोते रहिजी वियो आ। इन स्टेशन ते मौलाना गुलाम मोहम्मद आहे त चिणक लगी आ पाड़े में मौलाना गुलाम रसूल आहे त चिणक लगी आ जिते बि अल्लाह वारा हूंदा ईंदा मिलंदा त चिणक लॻंदी ऐं अहिड़ी चिणक लगंदी जो अंदर में इश्क जा पत्थर मची वेंदा। मुस्तफा करीम जा उम्मतियो हबीबे करीम जा आशिक सादको नबी करीम जा परवानो अल्लाह ताला पंहिंजो महबूब असांखे ॾेई असां ते वॾो एहसान कयो वॾी मेहरबानी कई वॾी नवाज़श कई जो हुजूर जे अचण खां पोइ असीं मुस्लमान बि थियासीं कलमे पढ़ंदड़ बि थियासीं ईमान आणण वारा बि थियासीं ज़िक्र करण वारा बि थियासीं अल्लाह जी कामिलन वलियन सालिहन सां निस्बत बि लगी उन्हनि सां ताल्लुकात बि जुड़िया इन जे करे मूं सवेल शेर में पढ़ो त ये सब तुम्हारा करम है आका ये सब तुम्हारा करम है आका के बात अब तक बनी हुई है कोई सलीका है आरज़ू का। दोस्तों पुटन जी शादिन ते काजन ते खर्च कंदा आहियूं न्याणन जी रिश्तेदारी ते खर्च कंदा आहियूं दवा दरमल ते खर्च कंदा आहियूं केॾो न भलो थिए
जो असी मुस्तफ़ा जी ईद मीलादुन नबी ते ख़र्च कयूं। छा ते ख़र्च कयूं? ये टे जना ॻाल्हाईंदव त पोइ मूंखे महिरबानी करे ॾियो मोकल। हा ॻाल्हि माण्हू सिधी करे न। पोढ़ो माण्हू पीर सन माण्हू अच्छी ॾाढ़ी अच्छो मथो अव्हां जॻह अची खट ते टेक ॾेई वेठो आहियां। तव्हां ठुप न ॻाल्हायो त मां को तव्हांजो कमदार त कोन या कमदार आहियां। खुली जवाब ॾियो, खुली जवाब ॾियो, खुली जवाब ॾियो। जो कुछ ठहियो, जो कुछ अल्लाह ठाहियो, ठाहण वारो अल्लाह वा, जोड़ण वारो अल्लाह वा, पैदा करण वारो अल्लाह वा, वजूद ॾियण वारो अल्लाह वा, पर सदको रसूलुल्लाह जो। महबूब करीम जे मुहाबे अल्लाह ताला जो वॾियूं मेहरबानियूं, अल्लाह ताला जा वॾा एहसान, अल्लाह ताला जो वॾियूं करम नवाज़ियूं। दिल खोले ॿुधो त मां बि 2 मिंट दिल खोले ॻाल्हायां। साईं मूंखां टाइम जो पुछो पर मूं माज़रत कई साईं खां त साईं मुंहिंजी हींअर उमिरि इहा नाहे जो तव्हां मूंखे क़ैद में काबू कयो। अव्हां माठ करे जमात जे लंगर जो इंतज़ाम कयो। हिकिड़ी पाट खाली न थिए त ठक मथां ॿी वरायो, ॿी खाली न थिए त ठक मथां 3 वरायो। अहिड़ो लंगर खारायो न जो भिरिया रोड ते शहर ते पहुची वियो बिरांच ट्रपन तॾहिं बि ओगराई ते ओगराई। हा न कहिड़ी भली सुभान अल्लाह चई। हूअं त तव्हां सुभान अल्लाह चओ ई नथा। अल्लाह ताला सारी कायनात के वजूद ॾिनो, सारी कायनात के पैदा कयो, सारी कायनात के अल्लाह ताला ई नेस्त मां हस्त कयो, नाहे मां आहे कयो। उन अल्लाह जे सारी कायनात बनाई आ, ठाही आ, दुनिया के ज़ाहिर कयो आ। ओ अल्लाह पंहिंजे पाक कलाम कुरान करीम में फरमाए थो त जेका बि जोड़ जुड़ी आ उहा सब मूं अल्लाह जोड़ी। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। पाक अल्लाह जै पंहिंजे महबूब के सैर करायो पाक मस्जिद खां जेका मक्के पाक में आ उन मस्जिद ताईं जेका बैतुल मक़दस में आ। अल्लाह सैर करायो, अल्लाह पंहिंजे हबीब के घुमायो, अर्श पंहिंजे हबीब के ॾेखारियईं। जंहिं अल्लाह अहिड़ो महबूब ॾिनो आ, जंहिं महीने में ॾिनो आ ओहो महीनो रबीउल अव्वल। अबा ॿुधायो कहिड़ो महीनो आहे? ज़ोर सां नथो नालो अचे वन। रबीउल अव्वल। रबी जी माना बहार, अव्वल जी माना पहरी। पहरी पहरी बहार। बहार उहा मुद्दा जो जॾहिं ईंदी आहे त सुका वण सावा थींदा आहिनि, बुखिया माल ढावा थींदा आहिनि ऐं ईअं चइबो आहे त यार कम गावा थींदा। उहो महीनो रबीउल अव्वल आहे जंहिंखे उर्स महीनो चइबो आहे, बहारी जो महीनो आहे, ख़ुशीअ जो महीनो आहे, ईद जो महीनो आहे। मुंहिंजे हिकिड़े शहर में आ ईदूं त भलारियूं सभु पर मीलाद जी ईद अजीब आहे।
ईदूं त भलारियों सभन पर मीलाद जी ईद अजीब है। एहसान करे जह रात दिनो रब पहें जो प्यारो हबीब है। एहसान करे जह रात दिनो रब पहें जो प्यारो हबीब है। सभई चवरायो ईदूं त भलारियों सभन पर मीलाद जी ईद अजीब है। एहसान करे जह रात दिनो रब पहें जो प्यारो हबीब है। की वरी वीचारा असांजा सुन्नी ऐं सादा ऐं इल्म खां परे, इल्म सां मोहब्बत घटि, ॼटनि सां मोहब्बत घणी। ईअं आहे या न? ईअं यारी कीअं हलाईंदो कहीं? इल्म सां मोहब्बत घटि ऐं जहालत सां घणी। मूं इन में शेर चयो ईदूं त भलारियों सभन पर मीलाद जी ईद अजीब है। एहसान करे जह रात दिनो रब पहें जो प्यारो हबीब है। अब्बा इहा ॻाल्हि जेका तव्हां की बुखारी में आहे, हाणे तूं छा ॼाणी बुखारी मां? बुखारी में आहे, बुखारी में न आहे त पोइ छो था कूड़ हणो? त उनखे मूं जवाब ॾिनो शरह बुखारी में लिखियो अल्लामा इब्न हजर खोले। किताब जो नालो ऐं लिखंदड़ जो नालो ॿई शरह बुखारी में लिखियो अल्लामा इब्न हजर खोले। ॾाढा तो सुभान अल्लाह। ओ कुर्सिन वारा बि कुर्ब कयो, चओ हथ मथे खणी सुभान अल्लाह। शरह बुखारी में लिखियो अल्लामा इब्न हजर खोले। सुभान अल्लाह। मेरा मीलाद जी ईद भली आहे, को उन जो बराई नसीब आहे। ईदूं त भलारियों सभन पर मीलाद जी ईद अजीब है। एहसान करे जह रात दिनो रब पहें जो प्यारो हबीब है। इदरीस अल्लाह ताला जो जेॾो बि शुक्र कर घटि आहे। इदरीस अल्लाह ताला जो जेॾो बि शुक्र कर घटि आहे। उन ईत अता कयो आसन खे, उन ईत अता कयो आसन खे। महबूब हकीकी हबीब आहे। ईदूं त भलारियों सभन पर मीलाद जी ईद अजीब है। अजीब ईद मदीने मुनव्वरा में ऐं मक्का मुकर्रमा में
हाणी सख्ती कई वई आ, पर पुराने दौर में बैतुल्लाह शरीफ मां जुलूस निकरंदो हो, जंहिंमें काबे में पढ़ाईंदड़ उलमा औलिया सुलहा खुदा जा कामिल वली टोलो करे हलंदा हा, हबीबन ते सलातो सलाम पढ़ंदा हलंदा हा, ऐं मीलाद जे जुलूस खे वठी उन जाइ ते अची बीहंदा हा जंहिं जाइ में मुस्तफ़ा ॼाओ हो, जंहिं जाइ में मुस्तफ़ा अम्मा पाक मां ॿाहिरि आयो हो, जंहिं जाइ में मुस्तफ़ा पंहिंजे जीजल अम्मा जी पाक वजूद खां कदम ॿाहिरि कढी रखी। आई ॻाल्हि सम्झ? हाउ या न कुझु त कयो न, मां ख़बर अथव कहिड़ो मौलवी हा, अहिड़ी पिट हणंदो मांव जो थुरू मदीने हलिया विया। जे वणेम थी त पोइ बिस्मिल्लाह, जे नथी वणेम त मूं ॻाल्हायो न। महबूब आका जा आशिको, रसूलुल्लाह जा उम्मतियो, महबूब करीम जो ॼमण, महबूब करीम जो अचण, महबूब करीम जो तशरीफ़ फरमा थियण, महबूब करीम जो अम्मा पाक जे वजूद मां निकिरी ज़मीन ते पेर रखण, ही असां उम्मत ते रब जो वॾो एहसान आ, वॾो इनाम आ, वॾो इकराम आ, वॾी मेहरबानी आ, वॾी नवाज़श। पुटड़ो थो ॼमे ॿियो नथो पुॼी त बि अधु पाटोड़ो भत जो विरहाई, जे तूं नथो विरहाई त जंहिं अमर बच्चो ॼणियो आ उहा वरी मिठाई खयो पई विरहाए। जे कुछ ही थो त मिठाई जी लप थी मुंह में हणई, तंहिंजे करे उहा जो मिठाई मुंह में लॻई या घरवारी नाराज़ थी, बहितर थींदो त मुंहिंजे दिल भर जे अचण जी ईद कर, ख़ुशी कर, जशन मल्हा, आमद रसूल मरहबा मरहबा कर। नंढड़नि बचड़नि खे बि थालियूं ॾे, उन थालियुनि में मिठाई ॾे, उन में का ॿी मिठी शइ ॾे, गुड़ ॾे, वया का लप गुड़ वारी मिठाई जी दे, उहे भी हलंदा वतन। मरहबा 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 या मुस्तफा, मरहबा 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 या मुस्तफा। जोर से हाथ खणी मरहबा 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 या मुस्तफा, मरहबा 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 या मुस्तफा। ओहन शहर रहण वारो, स्टेशन ते रहण वारो, तू हिन जाइ ते मरहबा कर, ऐं मदीने वारो तुझे ला मदीने में मरहबा। अड़े दिल पर नबी जी खुशी न कयूं, एड़े आका जा जशन मल्हायूं, एड़े आका जी खुशी मल्हायूं, दुनिया खे ॾेखारियूं त असां जी पंहिंजे दिल बर सां दिली मोहब्बत आ, दिली अक़ीदो आ, दिली प्यार आ। गुसंदासी पर गुसंदासी न। महबूब मिठा मां तुझो हाँ। यार भला ॾाढा आयो, पर मां समझा तो जो मल्ह विड़िया आयो जो बाहूं थकजी पई। महबूब मिठा मां तुझो हाँ, तू मुझो थी त ॿियो छा घुर्जे। महबूब मिठा मां तुझो हाँ, तू मुझो थी त ॿियो छा घुर्जे। दिलदार मु दिल तोखे यादिनी, दिलदार
दिलदार मुदिल तो खया दिनी जे कबूल करी तबियो छा घुर्जे दिलदार मुदिल तो खया दिनी जे कबूल करी तबियो छा घुर्जे महबूब मिठा मात जो उथे वेठे हलंदे घुमंदे फिरंदे खाईंदी पीअंदी दिल बर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पुकार त मुंहिंजा सुहिणा मां तुंहिंजो गुलाम हिकिड़ो शख्स मजदूरी कंदो हो गरीब हो मजदूरी कंदे कंदे सिज लहंदो हो घर में अची कपड़ा मटे गुस्ल करे पो अल्लाह जी नमाज पढ़ंदो हो थकल टुटल वरी सुम्ही रहंदो हो एक भेरे सुम्ही रहियो घर में आराम करण जे इरादे सां लेटी पियो थोड़ी देर गुज़री अख लगी वई जा खणी निहारे त मुंहिंजे घर जो दरवाज़ो खुलियो ऐं मुंहिंजो घर ईअं पियो चमके ॼण चोॾीह जो चंड हेठि लही आयो हे छिरक भरे उथियो हेॾे होॾे निहारे त ॿियो केरु कोन्हे मुंहिंजो दिलबर नबी आयो जंहिं वटि मदीने वारो अचे मेहमान थे उनखे बाक़ी छा खपे अल्लाह जी वलीय हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैहि तआला तॾहिं फरमायो तूं मुंहिंजो वल हो मां तो मीतमदार तूं मुंहिंजो वल हो मां तो में तमदार ढके ढोल गुज़ार लजम जी लोक में साईं तूं मुंहिंजो साईं मुंहिंजी तो में उम्मीद मुंहिंजा ऐब उघाड़ा न थियनि मुंहिंजी लज रखजां लतीफ़ जी लज रखण माना सॼी सिंध जी लज रखण हींअर असांजा अदीब दोस्त लिखनि था त सिंध जी सुञाणप भिटाई जी सुञाणप ॼण सॼे सूबे सिंध जी सुञाणप एतिरो भिटाई साहब महबूबा माशूका मतलूबा मरहूबा एडो अल्लाह के प्यारो एडो वलियन में शान वारो नाले वारो जंहिंजे नाले जी तारीफ़ कंदे कंदे किताब भरदी वञन ओहो भिटाई सुहिणो बि नबी पाक जे आमद जी ॻाल्हि करे छा महबूब जी अचण जी ॻाल्हि आए आसथिया फरमायो तो आए आसथिया में बारो चा बंभोर में पसी पहर पुनूअ जी नहताने न ठरियाम पसी पहर पुनूअ जी नहताने न ठरियाम गोंदर विसरियाम सुखन शाखूं कढियूं
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जमन जी खुशी मल्हाइण, अचन जी ईद मल्हाइण, ज़मीन ते पहुचण जो जशन मल्हाइण। ही अल्लाह जे वलियन जो तरीक़ो आ, अल्लाह जी सालिहन बानन जो तरीक़ो आ, अल्लाह जे प्यारन जो तरीक़ो आ। ओहे सादरा हूंदा, सादा घट खाइण वारा, पर जॾहिं बि मौक़ो मिलंदो त महबूब जी ईद मल्हाए ॾेखारींदा। अव्हां बि कोशिश कयो, अव्हां बि कोशिश कयो, पंहिंजे महबूब जी ईद मल्हायो, आका जे अचण जो जशन मल्हायो, नबीअ जे अचण जी ख़ुशी मल्हायो। ख़ुदा कंदो त सदाईं ख़ुशि हूंदव आबाद। तॾहिं मुंहिंजी शुरूआत वारे शेर में हो त ईदूं त भलारियूं सभनि पर मीलाद जी ईद अजीब आहे। ईदूं त भलारियूं सभनि पर मीलाद जी ईद अजीब आहे। एहसान करे जंहिं रात ॾिनो रब पंहिंजो प्यारो हबीब आहे। एहसान करे जंहिं रात ॾिनो रब पंहिंजो प्यारो हबीब आहे। अदरा साईं जे फरमान मुताबिक कलाक थी, छो त एतिरी तहां सां फिटाया न जो सुभाणे मौजो ॿुधे त अचे थो त मुंहुं न कयो। तव्हांजे हाल आहर, तव्हांजी मोहब्बत आहर, अव्हांजी इश्क आहर, अव्हांजी अंदरूने इश्क जी भड़कन आहर अव्हां खे ॿुधाइबो, अव्हां जॻह अर्ज़ कबो। ऐं जे ख़ुदा घुरियो वरी कॾहिं साईं जा कंहिं ख़ादम पेर चुमिया त साईं इहो मौलवी असांखे घुराए ॾे, साईं फोन कंदो वेंदो, इदरीस ईंदो वेंदो। अल्लाह जा बानड़ो, महबूबे करीम जो मीलाद, हबीबे करीम जे अचण जी ईद, सुहिणे रसूलुल्लाह जे ॼमण जी ख़ुशी, ही सचनि ऐं पकनि मुस्लमाननि जो। जेको नथो करे असीं उन खे गार नथा ॾियूं, असीं उनखे उघारा लफ़्ज़ नथा चऊं, एतिरो चऊंसि था त ख़ुदा खां डिॼ, उन जे शान में कोताही न कर जंहिंजे सदके सारी काइनात अल्लाह ठाही। सॼी दुनिया ठही आहे मुस्तफ़ा जे सदके, ये सब कायनात ठही आहे मुस्तफ़ा जे सदके। तव्हांजो ऐं मुंहिंजो हिते अचण, मिलण, मुलाक़ात करण ऐं बयान मीलाद करण, ही बि सदको मुस्तफ़ा करीम जो। बस अल्लाह खां दुआ है तो हो तव्हांखे आबाद रखे, शाद रखे, खुश रखे। ऐं मूंखे दुआ कयो त अल्लाह मूंखे तंदुरुस्ती दे, सेहत दे, आफियत दे, चंग भलाई दे ऐं जल्दी जल्दी मक्के ऐं मदीने जा दीदार कर। साईं केॾा आयो अब्बा? साईं खे सॾु कयो त दुआ त घुरायूंसि। ॾाढा पका आहियो अबा ने साईं जेसि ताईं अचे आहिनि त मूं चयो त न हुजनि छा। अञा तव्हां वटि खिताब वारा, तक़रीर वारा अल्हम्दुलिल्लाह घणा आहिनि,
सिंध जो नाम यारो मुकर्रर मकबूल ऐं मशहूर मुकर्रर हाफिज अली अकबर साहब कासमी मदज़िल आली बि तशरीफ़ फरमा है। ॿिया बि के लिक छप में हूंदा उहे सभई तव्हांजी रूह खे राहत ॾींदा, अंदर खे आराम ॾींदा, क़ल्ब खे करार ॾींदा, सीने खे सुकून ॾींदा। बाक़ी मुंहिंजे तरफ़ां तव्हां सभिनी खे अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह। साईं भली पहुची, अब साईं अचनि पिया, साईं खां दुआउनि जा वंड वठूं।